ऐं पुराणा दोस्तनि सां मुलाक़ात थी। उहे दोस्त जिन सां असां जेके आज़ादी जे ख़्वाब जा हासिलात जे लाइ पहिरियां कदम कया, शुरूआत कई, उन दौर जा दोस्त जिनके 20 साल 22 साल थी विया मुलाक़ात कान थी, उन्हनि सां मुलाक़ात थी, बेइंतहा ख़ुशी थी। अॼु जे हिन प्रोग्राम में जेके जिते पलटन सां असांजा फनकार वेठा आहिनि, असांजा सुगड़ वेठा आहिनि, जिते असांजी नंढड़ी अदड़ी असांखे सॼी सिंध घुमाई, जिते असांजा सियासी साथी दोस्त वेठा आहिनि, ईअं चई सघिजे थो ही हिकिड़ो अॼु गुलदान आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ रंगनि जा गुल मौजूद आहिनि। ऐं यकीनन जिन मुख़्तलिफ़ रंगनि जा गुल हूंदा त मुख़्तलिफ़ खुशबू हूंदी, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हूंदियूं ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थी बि रहियूं आहिनि। जिते शाइरी बि आहे, अदब बि थिए थो, कल्चर जी ॻाल्हि थिए थी, सियासत जी गुफ़्तगू थिए थी। ज़ाहिर आहे मां सियासी कारकुन आहियां, उनजे करे मां मुख़्तसर सियासी ॿ टे जुमला तव्हांजे साम्हूं अर्ज़ कंदुसि, हिकु अधु ॻाल्हि अर्ज़ कंदुसि। दोस्तो, नौजवानो, सॼी सिंध मुतहरिक आहे, सॼी सिंध तहरीक में आहे। सिंध जो को बि ॻोठ, को बि शहर न आहे जिते मुज़ाहिरा न थींदा हुजनि, अख़बारूं भरियूं पियूं आहिनि। उनजे बावजूदि बि असां छो परेशान आहियूं, असांजा छो मसइला हल नथा थियनि, उनजो असां ते गौर करणु खपे, सोचणु खपे असांजा मसइला हल छो नथा थियनि। उनजो मूं वटि इहा ॻाल्हि आहे, मां ईअं थो सोचां त हिते ही जेका रियासत आहे, उनजो जेको सिस्टम आहे, उनजो जेको निज़ाम आहे ऐं उनजी जोड़जन जेका आहे उहा इस्तिसाली आहे। उनखे चैलेंज करण जी ज़रूरत आहे, उनखे तब्दील करण जी ज़रूरत आहे। जीअं लतीफ़ चए थो, रोज़ा नमाज़ूं पढ़े चङो कमु, ओ की ॿियो कमु जंहिंसां फसे फिरी। असां इशू जी सियासत कयूं था ऐं उहा करणु खपे। मसइलनि ते जदोजहद थींदी रही आहे, पर मसइला हल करण जे बजाय असांजा रोज़ वधनि था। हिन रियासत जी तारीख़ असांजे लाइ मसइला ॼणींदड़ तारीख़ आहे। असांजे लाइ रोज़ नवां नवां मसइला थियनि था ऐं असां उन्हनि रियासत तरफ़ां पैदा कयल मसइलनि ते ॿ टे ॾींहं खणूं था, वरी ॿियो मसइलो अचे थो। उनजे करे ज़रूरत इन शइ जी आहे त जेसीं ताईं असां हिन रियासती निज़ाम खे तब्दील न कंदासीं, हिन रियासती निज़ाम में हिकिड़ी क़ौम जी बालादस्ती आहे जॾहिं ते ॿियूं क़ौमूं मज़लूम ऐं महकूम आहिनि। बलोच महकूम आहिनि, सिंधी महकूम आहिनि, जॾहिं ते हिकिड़ी क़ौम पंजाब जी बालादस्ती आहे। ऐं पाकिस्तान जी सॼी जेका तारीख़ आहे उहा पंजाब जे फेवर जी तारीख़ आहे। जेके बि हिते फ़ैसिला थियनि था उहे पंजाब जे मफ़ादनि में थियनि था ऐं मज़लूम ऐं महकूम क़ौमुनि जे ख़िलाफ़ थियनि था। उनजे करे आउं सिर्फ़ु इहा ॻाल्हि कंदुसि त अॼु जो सियासी कारकुन, समाजी कारकुन, सहाफ़ी, उहे उन्हनि खे गुज़ारिश इहा आहे त हू मसइलनि ते जदोजहद कंदे कंदे जेको प्रोग्राम जी सियासत आहे उहा करणु खपे। तव्हांखे आउं हिकिड़ो मिसाल ॾेई पंहिंजी ॻाल्हि खे बस कंदुसि, ख़तमु कंदुसि त शेख मुजीब 1948 में ॿोली जी ॻाल्हि कई, पर जॾहिं 6 नुक़्ता हुन ॾिना त उन वक़्तु ॿोली जो नुक़्तो उन्हनि 6 नुक़्तनि में कोन्हो, छाकाणि वक़्त ते गुज़री चुको। सिंधी कल्चर ते साईं जेम्स 65 में किताब लिखियो ऐं जॾहिं किताब लिखी उन ते पाबंदी पइजी वई, उन ते पाबंदी विधी वई। अॼु सिंधी कल्चर जी गुफ़्तगू ॻाल्हि गिड़ी थिए थी, घर घर थिए थो, हिते बि सिंधी कल्चर जी ॻाल्हि थिए थी, उहा भली थियणु खपे। पर हिन वक़्तु असां जंहिं सूरताल में आहियूं जिते सिंधी क़ौम खे डेमोग्राफी जो ख़तरो हुजे, जिते बैस क़ौम जे असां ख़तरे जे हेठि हुजूं, उते कल्चर सां गॾु असांखे प्रोग्राम जी ॻाल्हि करणी पवंदी ऐं प्रोग्राम इहो हुजणु खपे, इहो तॾहिं असां पंहिंजा मसइला हल करे सघूं था। असां सिंध खे बाख्तियार कयूं, जेसीं ताईं सिंध बाख्तियार न थींदी, हींअर अख़्तियार ॿियनि वटि आहिनि। असांजे इक़्तिसादी सूरताल जेका आहे, असांजा वसीला, असांजी शयूं सभु जेके आहिनि उहे मर्कज़ जे नाले में, वफ़ाक़ जे नाले में, इस्लाम जे नाले में, मज़हब जे नाले में, मुख़्तलिफ़ हवालनि सां, मुख़्तलिफ़ हीलनि सां ॿियनि क़ुवतुनि जी हद में आहिनि।
उन जे करे उन्हनि क़ुवतुनि जे हथ में आहिनि जेके सिरे सां हिन मुल्क जा ठाहींदड़ रहिया आहिनि या हिन मुल्क ते काबिज़ रहिया आहिनि पाकिस्तान ते उहे जेके आहिनि उहे तव्हां सम्झो था उहे हिकिड़ी हितां जूं मिलिट्री इस्टेब्लिशमेंट ऐं ब्यूरोक्रेसी ऐं वॾेरा शाही उन्हनि जे कब्ज़े में रही आहे ऐं इन्हनि जी ज़िंदगी असांजे मौत ते आहे ऐं हुननि जो मौत असांजी ज़िंदगी आहे अचो उन्हनि क़ुवतुनि जे ख़िलाफ़ जदोजहद कयूं ऐं सिंध खे बाख़्तियार कयूं ऐं असांखे हक़ असां हक़नि जी घुर कहिड़ी हैसियत में कयूं हक़ त ग़ुलामनि जा बि थींदा आहिनि हक़ त कैदियुनि जा बि थींदा आहिनि हक़ कहिड़ा असांखे कहिड़ी हैसियत में हक़ खपनि बैसि क़ौम जे असांखे हक़ खपनि असांखे तारीख़ी क़ौम आहियूं असां क़ौम जी हैसियत में असांखे हक़ खपनि उन लाइ जदोजहद थियणु खपे तव्हांजी महिरबानी ऐं सिंध अवामी फोरम जो शुक्रगुज़ार आहियां जिन हिन ख़ूबसूरत महफ़िल में असांखे शरीक कयो ऐं शरीक थी असां तव्हां दोस्तनि खे ॾिठो तव्हां सां मिलियासीं तव्हांजो ख़ूबसूरत सुञीदा ॻाल्हियूं कुझु ॿुधियूं आहिनि ऐं अॻिते ॿुधंदासीं वधीक तव्हांजी महिरबानी